ख़वातीन हज़रात दिल जात रोए पयो मुझे ला। ख़वातीन हज़रात मौसीकी से प्यार कंखे ना है। ताके खबर है त मुझी साथी कंपेयर भी डाडी सुरीली है। ताके मौसीकी से प्यार है। निशो पहिरियों दफ़ो ताजे आडो आई है कहीं वडी स्टेज ते। जी निशो बख्शण मौसीकी सां त हर माण्हू खे प्यार आहे मुंहिंजे ख़्याल में। सो मूंखे बि आहे। जेकॾहिं आहे त पोइ थोरो झूंगारियूं उन खां तव्हांजो छा सिंध जी सदा है सवाल है ये खाली न वने कुछ ना कुछ ट्राई कयां थी। हाँ ट्राई करियो भला बाबा ट्राई करे थी ताड़ियों तो वजायो इन्हें ट्राई ला। शाम जो ही पहर ना सांझे कयो शाम जो ही पहर ना सांझे कयो कुछ तई ना कयो केतरालियूं कयो शाम अच्छी मुझे ख्याल में बख्शण मुखा वधिक सुठो झुंगारींदो आहे त बख्शण असां तव्हांखे ॿुधणु चाहींदासीं। असां ज़रूर ॿुधंदासीं तव्हांखे। पब्लिक तव्हां मूंसां गॾु आहियो न। जॾहिं आऊं ॻाए सघां थी त बख्शण बि ॻाए सघे थो। सखी सखी हवा में हुगा है गली गली गीत थी वैया पिया बिना निंद्र की आईंदी हाय हाय बसंत जी रात बेचैया सखी पिया खे सखी पिया के मिली त जा चांदनी तो सिवा न थींदी सखी पिया मिली त जा चांदनी तो सिवा न थींदी सखी पिया के मिली त जा चांदनी तो सिवा न थींदी सखी पिया के मिली त जा चांदनी तो सिवा न थींदी अची त मुंहिंजी
ओ बलड़ के आला बलड़ के आला तॾहिं बि हूंदा मता चवी आज नथी सखी पिया के मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी सखी पिया के मिली त चइजां चांदनी तो सिवा दोस्तों ने गुजारिश किया वही एंजॉय करो। परारते ओ परारते 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 का पुकारे आहे मगर अज्ञात खतारे आहे परारते का पुकारे आहे मगर अज्ञात खतारे आहे किथे असांजी हाय हाय ओ किथे असांजी है किथे असांजी उकार आहे अयाज़ ते ना वनी सखी पिया के मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी अची त मोजी अची त मोजी उमा समेया छो तवीरा सखी पिया के मिली त चइजां चांदनी तो सिवा नथी हथ मथे ताड़ियूं सखी